नौशर फिरोज मावा की खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट के रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह में सैयद बिरादरी जी मौजूद शख्सियत सैयद इकबाल शाह पंहिंजे भाइटे दरगाहनि ऐं क़ब्रस्ताननि ते कब्ज़ा कंदड़ कब्ज़ा माफ़िया खोर सैयद इम्तियाज़ शाह ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त इम्तियाज़ शाह जेको आफ़ीसरनि सां मिली भगत करे मुतवली जा जाली सर्टिफिकेट हासिल करे दरगाह सैयद ठारू शाह बुखारीअ ते क़ाबिज़ थी दरगाह ऐं क़ब्रस्तान जी प्रॉपर्टी सील करे रहियो आहे। हुन ताज़ो क़ब्रस्तान में अंदरि दुकान ठाहे मुबीन ख़ानज़ादा खे फ़रोख़्त कया आहिनि, जॾहिं त हुनखे मुतवली कंहिं बि न कयो आहे। ही औकाफ़ खाते वारनि खे बेवकूफ़ बणाए करोड़े रुपयनि जी लाॻत जो कमु मंज़ूर करायो आहे, जॾहिं त हुन मुंहिंजे घर खे बि ॾाइण जी कोशिशि कई, लेकिन मज़ामत करण बैदि हुन कब्ज़ो ख़तमु कयो, पर असांजे घरनि खे नुक़सानु ॾिनो ऐं नेकर बि बंदि करे छॾिया अथऊं। औकाफ़ खाते खे अपील थी कजे त सवाइ दरगाह जे ॿियो कमु बंदि कराए शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं हिन कब्ज़ा खोर ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं असांखे ई ॿुधायो त ठारू शाह दरगाह जेका आहे उते जेको हींअर कमु हली रहियो आहे ठारू शाह दरगाह जो, इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? ठारू शाह दरगाह जो कमु हली रहियो आहे जेको औकाफ़ खे मंज़ूर कयो आहे, इहो कमु करायो सैयद इम्तियाज़ शाह बुखारी। हाणे इम्तियाज़ शाह बुखारीअ खां इहो पुछो त तूं हिकिड़ो जाली सर्टिफिकेट ठाराए मतवारी बणी वेठो आहीं, छा शहर में ॿिया सैयद कोन्हनि छा? कहिड़नि सैयदनि खे खणी हीउ मतवाली थियो आहे? अकेले सिर कमु पियो थो कराए, हीअ दरगाह खे पंहिंजी प्रॉपर्टी बणाई वेठो आहे, ईअं असां कर कोन ॾींदासीं। उन खां पोइ जॾहिं दरगाह जो कमु थो हलाए त ज़ाती असांजे राशगाहनि खे नुक़सानु पहुचायो अथई, हुननि जा नेकर बंदि कया विया आहिनि, सम्झव? एॾी रिक्वेस्ट असां औकाफ़ खाते खे कयूं था, आला ऑफिसरनि खे कयूं था त हिननि ते फौरी एक्शन वरितो। साईं इहो ॿुधायो छा हीअ जेका साईं दरगाह सैयद ठारू शाह बुखारीअ जी प्रॉपर्टी इहा हिन जी ज़ाती आहे या हिन में कुझु भाईवार ॿिया बि आहिनि? जाट प्रॉपर्टी आहे, सभिनि सैयदनि जी आहे। ठारू शाह जा जेके सैयद आहिनि उन्हनि जी मां बारगाह आहे, दरगाह हिते मुक़ाम आहे, सम्झव? रही ॻाल्हि हिननि जी ज़ाती प्रॉपर्टी न आहे, पर हिन वक़्तु हीअ पंहिंजे